रसूलिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व इत्रतिही बिअददि कुल्लि मालूमिन लक। अॼोकी हिन भलारी ऐं बरकतुनि वारी तक़रीब जा मेज़बान हज़रात, बिलख़ुसूस हज़रत क़िबला साईं मुफ्ती इब्ने मुफ्ती हक़ुन नबी साहिब दामत बरकातुहुमुल आलिया, साईं क़िबला राज़िक़ शाह साहिब सजादा नशीन खानकाह आलिया, अॼोकी हिन तक़रीब जा मेज़बान हज़रात, इंतज़ामिया जलसे जी ऐं सरकारी इंतज़ामिया, सरकारी इंतज़ामा मुराद हद जो SHO DSP SSP बदीन DIG हैदराबाद रेंज ऐं अॼोके हिन तक़रीब में आयल मुंहिंजा मुसलमान भाउरो दोस्तो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॻु में बि तव्हांजी हिते ख़िदमत में हाज़िरी लॻंदी आहे। अवां जे क़ुर्ब सां जे मोहब्बत सां दावत मोकिलींदा आहियो। क़िबला साईं सैयद मोहम्मद हनीफ शाह साहिब, उन्हनि जा रफ़क़ाए ख़लीली ऐं उन जा रफ़क़ाए कार उहे गॾिजी ईंदा आहिनि गुरुद्वारे ख़लील। पोइ उते आउं चवंदो आहियां त बाबा तव्हां जलसो रखी मूंखे रुॻो फ़ोन करे छॾींदा करियो, ऐं पुॼी वेंदुसि, पंहिंजनि सां लेखा कोन कपायो। बहरहाल साईं जिन जी महिरबानी। हाणे तक़रीर सियारो भी आहे, सीउ भी आहे, तमामु घणो हवा भी लॻे पई, पर आउं फ़क़ति तव्हांखे अवांजी तवजो हिकिड़े पासे मबूल करणु चाहियां थो। अॼुकल्ह नाइल्मी में माण्हू उनजो शिकार थी वञनि था। तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह मुल्क में कई अफ़रा तफ़री, कई शोशा, कई ॻाल्हियूं पियूं हलनि, ऐं आउं अवांजी ख़िदमत में इहो अर्ज़ु करियां बग़ैर के तमहीद जे, बग़ैर के इशारे किनाए जे, तो अजकल कादियानी मज़हब वाला तमाम घणी कोशिश कन पिया, ऐं कादियानी काफ़र है, ऐं उनखे पाकिस्तान के कानून, पाकिस्तान के आईन काफ़र करार ॾिनो आहे। मूंखे उहे ॾींहं यादि आहिनि जॾहिं असेंबली में 1974 में इहो कानून पेश थियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सॼे हाउस के मेंबर करे छॾियो, कमेटी ठाही, ऐं उन में तमामु घणा अकाबिर MNAs सेनेटर उहे गॾु हुआ। फ़ैसिलो थियो, 6 ॾींहंनि जो बहस हलियो। 6 ॾींहंनि जे बहस खां पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ऐलान कयो त आउं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म इस्लामी जमहूरिया पाकिस्तान इहो ऐलान तो करियां त कादियानी काफ़र आहिनि। वो कादियानी के काफ़र करार ॾिनो आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे। आउं अपील कंदुसि उलमाए मशाइख़ खे त अॼु बि जेकॾहिं गॾु थियो, मुत्तहिद मुत्तफ़िक़ थियो, अहले सुन्नत वारा जेकॾहिं वहाबिन सां, शीयन सां, अहले हदीस जमात इस्लामी JUI वारनि सां वही सघनि था, त पोइ हिक ॿिए सां गॾु छो कोन था वेहनि। मुंहिंजो मुतालिबो हुननि सां इहो आहे त बाबा हिक ॿिए सां गॾु वेहो, कानून साज़ी करियो, ऐं कानून साज़ी करे थींदी जो अवां जो माण्हू MNA थी सिलेक्ट थी, इलेक्ट थी, जंहिं महिल वेंदो अंदरि हाउस में। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, मुसलमान भाउरो, हींअर अखि पटण जो टाइम आहे। मता थिए उदा पेर न रही पुनू जो। अज़ीज़ो दोस्तो, कादियानी तमाम वॾे मुसलमाननि खे जकड़े छॾियो अथनि, ऐं उन में अवां खे इहो इतला ॾियां त हुननि जो मुख़्तलिफ़ दवाउनि जूं कंपनियूं, भाड़ जूं कंपनियूं, ॿिजनि जूं कंपनियूं, ज़हर जूं कंपनियूं आहिनि। उन्हनि खे हू इस्तेमालु कनि था, माण्हुनि खे ॾियनि था, ॿनियूं मक़ाज़े वठनि था, पैसा वधीक ॾियनि था, ॿियनि खां 4 पैसा वधीक, पर इहा उनजी इन्वेस्टमेंट हूंदी आहे मज़हब जे तरीक़े सां। ऐं असां कादियानियुनि खे पर अवी जेके हिते वेठा आहियो,
असांजे इलाइक़े में जेके माण्हू तव्हांजे हल्के में जेके रहनि था गैर मुस्लिम कोली आहिनि भील आहिनि मेघवार आहिनि ओड आहिनि जोगी आहिनि कारिया आहिनि ग्वारिया आहिनि जेके बि आहिनि वर्ज़े के उहे सभु जा सभु जेके आहिनि उनखे असीं काफ़र कोन था चई सघूं उहे ज़िमी आहिनि उन्हनि जी जीअं मुस्लमान आहियूं उन्हनि जी इज़त आबरू जान माल जी हिफ़ाज़त सरकार जो ज़िम्मो आहे पर जेके गैर मुस्लिम असांजे इलाइक़े में रहनि था उन्हनि जो सरकार जो ज़िम्मो आहे ई आहे पर पाण जेके मुस्लमान अक्सर ते आहियूं त असांजे मथां इहो वाजिबु आहे असांजे मथां इहो लाज़िम आहे मज़हबी तरीक़े सां त असां उन गैर मुस्लिम जेके असांजे पाड़े में रहनि था यानी हिंदू जेके असांजे पाड़े में रहनि था त असां उन्हनि सां सिले रहमी करियूं उन्हनि जे माल मिल्कियत जी हिफ़ाज़त करियूं उन्हनि जा मुहाफ़िज़ थी वञूं हलिया बिलख़ुसूस उन्हनि जो न्याणियूं ऐं नंग उन्हनि जी हिफ़ाज़त करणु असांजो ज़िम्मो आहे ऐं अपील कंदुसि अवां सभिनीनि खे तव्हांजे भर पाड़े में राज में जेके हिंदू जा 4 घरड़ा आहिनि त उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियो उन्हनि सां मिठी ॿोली ॻाल्हायो उन्हनि खे तव्हां बचायो हर ॻाल्हि खां हर मुसीबत खां हर वेल खां उनखे बचायो ऐं तव्हां असां इन करे असां हुननि जी घर जी मानी बि खाई सघिजे थी हिंदू जे घर जी हिंदू सां हर को कारोबार करे सघे थो उन वटि जेकॾहिं को अमीर आहे को हिंदू त उन वटि जेकॾहिं को मुस्लमान वञी महीने जे बीह सघे थो जेकॾहिं कपिड़ा धोई थो ॾे जेकॾहिं को हिंदू ऐं कपिड़ा पाता त निमाज़ थी वेंदी आहे नी उन में का बि रोक टोक न आहे पर आओ आवाजी ख़िदमत में अर्ज़ करिया त कादियानी उहो काफ़र आहे उहो मलूर मरदूद आहे जेके जैसा गॾु खाइण पीअण हराम आहे उथण वेहण हराम आहे हुन निगाह करे निहारनि उहो बि हराम आहे जाइज़ कोन्हे को ऐं इहो कादियानी छा थो चवे उन किताब बोर्ड रखिया आहिनि गुरुद्वारे खलील में ओ सिंध जा गयूर ओ बदीन ज़िले जा गयूर मुसलमान तोखे आउं ॿुधायां थो त भला अवी जेके हेतिरे वेठा आहियो उहे मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी जहन्नुम मकानी खे नबी करे मञो था न मञो जेके नथा मञनि से हथ मथे कनि अलाह उन हसन खे कॾहिं बि मोहताज कोन कंदो अलाह उन हसन खे कॾहिं बीमारी कोन ॾींदो अलाह पाक उन हसन खे जेके रसूलुल्लाह जी रिसालत जे लाइ ख़ातम नबीयीन जे लाइ जेके हथ मथे उथिया त उहे हथ के माण्हू जे अॻियां हीअं कोन थींदा हा असीं मंगता मंगनहार आहियूं अल्लाह जे दर्जा अल्लाह जे हबीब जे दर्जा जो अल्लाह जे हबीब जा जेके ग़ुलाम आहिनि उन जे दर्जा मंगता मंगनहार आहियूं मुझा अलीरो दोस्तो ऐं कादियानी छा थो चवे त आउं नबी आहियां मूंखे नबी करे मञो हाणे ॿुधो तव्हांजे हथ मथे करे तव्हां इहो ऐलान कयो त न नबी थी कोन थो सघे इहो कुतो काफ़र आहे काफ़र ई काफ़र रहंदो काफ़र आहे पोइ उन जे करे आउं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ करियां त इहो कादियानी इहो चवे थो कादियानी चवे थो आउं नबी आहियां मूंखे नबी करे न जेको मूंखे नबी करे न मञंदो उहो कुती जो पुटु आहे सभिनी मुसलमाननि जी माऊं पर्दा नशीन जेके घर वेठियूं आहिनि माण्हुनि जूं इज़तूं बचायो पंहिंजे मुहाफ़िज़ थी वेठियूं आहिनि उन्हनि सभिनी ख़वातीन खे सभिनी मुसलमाननि औरतुनि खे चवे थो त उहे कुतियूं आहिनि अया बि तूं उन सां गॾु खाई थो पी थो अफ़सोस सद अफ़सोस वरी अॻिते हिते बि हू कोन थो थिए अॻियां वही वञी चवे थो त आउं नबी आहियां मूंखे नबी करे मञो जेको मूंखे नबी करे न मञंदो जेको बि मूंखे नबी करे न मञंदो उहो पे हुनजो सूअर आहे मां हुनजी भूडण आहे भूडण जो पुटु आहे जेको मूंखे नबी करे कोन थो मञे सभिनी मुसलमाननि जी माउ खे हुन कुती चयो आहे सभिनी मुसलमाननि जे पीउ खे हुन कुतो चयो आहे सभिनी मुसलमाननि जी माउनि खे उन भूडण चयो आहे ऐं पीउ खे खंदीर चयो आहे सूअर चयो आहे उन जे बावजूदि तूं लॻल खाई थो पी थो भई इते बि आहियां रहे कोन थो वरी अॻिते हले थो त आउं नबी आहियां मूंखे नबी करे मञो यो कादियानी चवे थो त आउं नबी आहियां मूंखे नबी करे मञो जेको मूंखे नबी करे न मञंदो जेको मूंखे नबी करे न मञंदो उहो कजरिन जो औलाद उहे माउनि जूं रंडियूं आहिनि सभिनी मुसलमान जी माउ खे हुन कुती चयो सभिनी मुसलमान जी माउ खे हुन भूडण चयो सभिनी मुसलमाननि जी माउ खे हुन
कजरी चयो कशबियानी चयो ओ मुसलमान तू उन जे बावजूद उन रगद खाइंदो पींदो उथींदो वेहींदो आउं तोखे अपील कंदुसि त कादियानी सां तालुकात ख़तम करियो कंहिं क़िस्म जो तालुकात न रखो समाजी तालुकात रखण तो जाइज़ कोन्हे को उन्हनि सां तो आउं अॼोके अपील कंदुसि अॼु अवां हिते वेठा आहियो हिते तव्हां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका खां पोइ को बि नबी अचणो ई कोन्हे को अची कोन थो सघे पाण ख़ातमुन नबीयीन आहिनि ऐं कादियानी चवे थो त न नबी अची सघे थो माना हू रसूलुल्लाह जो जेको नबूअत जो तख़्त आहे उन जे मथां कब्ज़ो करणु चाहे थो ऐं असीं मुसलमान सभु जीअरा वेठा आहिनि गयूर मुसलमान उहे मुसलमान जेके से माठ करे कोन वेहंदा असां हुकूमत खे बि चऊं था अमलदारनि खे चऊं था तव्हां रिपोर्ट करियो अवां जे इलाइक़नि में हिन बदीन ज़िले में जेके कादियानी रहनि था उहे पंहिंजूं पंहिंजूं जेके इबादत गाहूं ठाहिनि था उहो ठाहिनि त पिया ठाहिनि पर उनखे मस्जिद जो रूप ॾेई कोन था सघनि मेहराब कानून ठाहे कोन था सघनि मिंबर ठाहे कोन था सघनि गर्दे खे मस्जिद जो कंहिं बि क़िस्म जो मुनारो या मस्जिद जी तशबीह ॾेई कोन था सघनि इहो क़ाबिल दस्तंदाज़ी पुलिस जुर्म आहे ना क़ाबिल ज़मानत जुर्म आहे ना काबिल तस्किया जुर्मा उन जी जेका सज़ा आहे सा घटि में घटि उन जी सज़ाए मौत आहे ऐं अपील कंदुसि हुकुम त हिते जे ज़िले इंसानिया खे त तव्हां इहे ॾिसो जिथे बि आहे ऐं अवां असांजे चवण खे छॾे ॾियो असां जिथे मज़हबी ॻाल्हि था करियूं त उते बेशुमार अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको असांजो ऐं हुकूमतुनि जो हमेशह टकराव रहियो आहे उहो रहंदो उहे न क़ाइदा कानून असां ठाहिया आहिनि न असीं मटाए सघूं था उहे इख़्तिलाफ़ात न असां पैदा कया आहिनि न असीं ख़तमु करे सघूं था पर इहो अवां खे चवंदुसि हुकुमराननि इहो कानून ठाहियो आहे कानून साज़ी थी आहे उन कानून मुताबिक़ त कादियानियुनि खे पंहिंजी इबादत गाह ठाहिण जी इजाज़त कोन्हे को ऐं पंहिंजे किने मज़हब जी तबलीग करण जी इजाज़त कोन्हे को ऐं उहो रिपोर्ट कनि पंहिंजे डिस्ट्रिक्ट इंटेलिजेंस ब्यूरो खां चई रिपोर्ट वठो जेके कादियानी पंहिंजे दीन जी पंहिंजे मनूर मज़हब जी जेके प्रचार कनि था त उन्हनि खां चवंदा छा त न असीं त करी कोन था माण्हू कूड़ था कनि अवां जो टीवी चैनल जेके आहिनि अवां जो डिशुनि ते प्रोग्राम हलायो था हिकिड़ी डिश ॾिसण वारी हूंदी आहे ॿी डिश खाइण वारी हूंदी आहे ॿई डिशूं गॾु हूंदियूं आहिनि उते हिकिड़ी डिश हूंदी आहे उन जे मथां उहे लॻाइनि था पोइ उनखे माण्हुनि खे खाराइनि पीआरीनि था बेहतरीन क़िस्म जी उनखे ज़ियाफ़त कराइनि था आउं तव्हांखे अर्ज़ु करियां त उन्हनि जी हुन जी ॻाल्हियुनि में न अचो ऐं तव्हां हुन सां मुकमिल तरीक़े से बाइकाट में अचो मुकमिल तरीक़े से गैर मुस्लिम जेके आहिनि उन्हनि खां सिरे रहमी करियो बाक़ी ही गैर मुस्लिम कोन्हे ही गद्दार आहिनि पाकिस्तान जा गद्दार आहिनि ऐं मूंखे उहो ॾींहुं यादि आहे 1974 जो कल्ह जे ॾींहुं वांगुरु मूंखे यादि आहे जॾहिं हज़रत अल्लामा मौलाना शाह अहमद नूरानी सिद्दीक़ी रहमतुल्लाह तआला अलैह हज़रत अल्लामा अब्दुल मुस्तफ़ा अल अज़हरी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे महिल बहस मुकमिल थियो उहो कागज़ खणी उहो मुसविदो खणी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे अॻियां नूरानी साहब पाण खणी आया उनखे चयो त ही ॾिस छा लिखियो आहे छा उन्हनि चयो आहे भुट्टो साहब 6 ॾींहं लगातार मुसलसल वेठो रहियो हुते पोइ प्रोग्राम में ॿुधऊं आराम जे टाइम ते आराम कंदा हुआ बाक़ी बिला नाग 6 ॾींहं बहस हलियो आहे उन बहस खां पोइ उनखे कादियानियुनि खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाण चयो त आऊं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म इस्लामी जमहूरिया पाकिस्तान आऊं ऐलान थो करियां त कादियानी काफ़िर आहिनि पोइ भुट्टो साहब जेको दस्तख़त कयो ते उन जे मथां भुट्टो जे महिल सही कई ते उन मुसविदे ते उन कानून ते जे महिल भुट्टो साहब सही करे खिली नूरानी साहब खे चयो नूरानी साहब मैंने अपने फांसी के फंदे पे दस्तख़त कर दिए हैं भुट्टे खे ख़बर हुई त मूंसां छा कंदा भुट्टे जो झड़ बचो रोले छॾियो कादियानी ने हाणे अचो ते ज़माने में भुट्टे साहब खे जेको फांसी आई माण्हू चवंदा त मौलवी मुश्ताक अहमद फांसी ॾिनी आहे इहो मौलवी पोइ पीपला जेके हूंदा हुआ कामरेड से गार जी रही लाइ ॾींदा हुआ मुलनि जे मथां मौलवियुनि जे मथां कई हिते अहिड़ा हूंदा बि सही जिन पंहिंजी जवानी में खूब जवानी में जेके हाल खणी हींअर पोड़ा थी विया आहिनि अछियूं ॾाढ़ियूं थी वियूं आहिनि पर जवानी में उहे उन में उथी वही जेके रड़ियूं कंदा हुआ दाऊं कंदा हुआ ऐं मौलवियुनि खे आलिमनि खे गालियूं ॾींदा हुआ हा मौलवी मुश्ताक अहमद भुट्टे खे फांसी ॾिनी उहो सुप्रीम कोर्ट जो जज हो उन फांसी त ॾिनी पर उहो मौलवी कोन हो उहो कादियानी हो नाले हुनजे में मौलवी हो
नाले में लिखियलो मौलवी, नाले में इहो लिखियलो, पर वो मौलवी हो कोन को, वो कादियानी हो, वो फकत रश के जोड़न जे ना करे बे पासे ट्रैफिक करे छॾियो त मुसलमान पाण में विढ़नि ऐं न ख़तम थियण वारी जंग शुरू थी वञे हली। तो उहो ऐं हुनजे मथां फरियादी केरु थियो आहे? फरियादी थिया आहिनि, मारियो केन खे? मारियो फलाणे माण्हू, उनखे झलियो आहे, को छो मारियो? तो मारियो आहे, मूं मारियो आहे फलाणे माण्हू खे। नवाब साहब जेको हो कसूरी, उनखे मूं मारियो। तो छो मारियो? कि मूंखे मुंहिंजे डीजी साहब चयो, डीजी साहब मसूद महमूद नालो उनजो हो, कि मूंखे डीजी साहब हुकुम ॾिनो। झलियो डीजी साहब खे, अब तो ही जेको भुटे साहब खे जेको फलाणो जेको नवाब हो, उनखे के क़त्ल कयो आहे? जिसे उनखे क़त्ल कयो आहे मुंहिंजो जेको मातहत आहे फलाणो, उनखे मूं हुकुम ॾिनो। भई तो छो हुकुम ॾिनो? तुंहिंजी कहिड़ी भुटे ठगी मारी आहे जो तूं उथी तो ऑर्डर ॾिनो? कि न, मुंहिंजी ज़ाती त कुझु कोन्हे को, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए थो, ज़ाती मुझे कुछ कोने को, पर मुखे वजीर आज़म साहब जो आऊं माहता कया, मुखे भुट्टे साहब हुक्म ॾिनो तो हिनखे इसको रास्ते से हटाओ, इसको रास्ते से हटा दो, मार दो इसको, खत्म करो, गोली मारो इसको। वो असा उनजे करे हुक्म ॾिनो, असा रेकी कई, हेतिरा ॾींहं असांजी हली, पोइ असां उनखे सरे आम उनखे हणी गोलियूं, उनखे मारे छॾियो। पोइ उन मसूद महमूद, अॼु बि तव्हां नेट ते वञो, गूगल ते वञो, अॼुकल्ह सॼी दुनिया तव्हांजे हथ में, तव्हांजे खीसे में, मोबाइल फोन में पई आहे, ऐं उन में लिखे थो, उन में कादियानी, उन में तव्हां वञो ॾिसो त उन में जेको इहो मसूद महमूद आहे, इहो मसूद महमूद इहो कादियानी आहे, कादियानी फरियादी, कादियानी शाहिद, कादियानी जज, उन सभिनी मिलाए करे गॾे भुट्टे खे फांसी ॾेई छॾियूं। पोयां भुट्टे खे घर बचोरो ॾेई छॾियूं, पुट ॿई हुआ माराए छॾियूं। धीउ जेका हुई हुई शहीद राणी बेनवी, उनखे बि शहीद करे छॾियूं, उनखे बि कोन छॾियूं। त मतिलबु ॻाल्हि करण जो इहो आहे त ही कादियानी जेके से उन्हनि खां पासो करियो, इहे दुश्मन आहिनि मुल्क जा, इहे दुश्मन आहिनि क़ौम जा, इहे दुश्मन आहिनि मुल्क व मिलत जा, इहे दुश्मन आहिनि दीन जा ऐं इस्लाम जा, इहे दुश्मन आहिनि क़ुरान जा, दुश्मन आहिनि रसूलुल्लाह जा। ऐं अल्लाह ताईं एतिरियूं एतिरियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, यकीन करियो त माण्हू खे हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि हुननि जी अहिड़ी थी लॻे जो माण्हू खे तीर वांगुरु लॻे थी। यानी जेको माण्हू खुले आम चवे तो मुखे मुसलमान कोन था मञनि, मुखे नबी करे कोन था मञनि। जेको मुखे नबी करे न मञंदो वो बुटी जो पुट आहे, वो भूंडड़ जो पुट आहे, वो कजरी जो पुट आहे। अरे ही कहिड़ी मुश्किल आहे? नबियुनि कॾहिं गारियूं ॾिनियूं? नबी गारींदा आहिनि छा? ऐं नबीअ जी वॾे खां वॾी निशानी इहा आहे जो तागूत सां टकर वठंदो आहे, उन्हनि मुक़ाबिला कया आहिनि। और हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन सां मुक़ाबिलो कयो आहे, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जालूत सां मुक़ाबिलो कयो आहे, कारून सां, हामान सां, सभिनी सां जेके बि हुआ कुफार, उन्हनि सां जेके नबी हुआ वक़्त जा दौर जा आया, उहे हुन सां मुक़ाबिलो कंदा रहिया, शिकस्त ॾींदा रहिया, उन्हनि खे शिकस्त ॾींदा रहिया। नबी जी वॾे खां वॾी निशानी इहा आहे त हू तागूत सां टक्कर वठे, ज़ालिमनि जाबिर हुक्मराननि सां टक्कर वठे, ऐं पोइ अल्लाह जी मदद उन्हनि सां गॾिजी वेंदी हली आहे। पोइ अल्लाह हुनजी मदद फरमाईंदो आहे, अल्लाह जी नुसरत उन्हनि सां गॾु हूंदी आहे। हाणे आऊं तव्हांखे अर्ज़ु करियां त ही कादियानी चवे थो त आऊं नबी आहियां। अरे तूं जेकॾहिं नबी हुजी है त तूं के बादशाह सां के हुक्मदार सां टक्कर खाई आहे, ऐं तूं त उहो नमक ख्वार आहीं, तूं त उहो नमक ख्वार कुतो आहीं जेको तोखे चठ में तोखे नसीब विझी ॾियनि, तो उहो पीअण वारो, उहा चठ चटण वारो, तो उहो ई आऊं अव्हांखे अर्ज़ु कंदुसि त इन कादियानी खां 100 कोह ते परे भॼो। इहे कादियानी मलून मरदूद ऐं छा हिकिड़ो नफ़्स अहिड़ो आहे जो तीर थो लॻाए। पर ॻाल्हि ॿुधो, केरु बर्दाश्त कंदो त कंहिंजी माउ खे को कुती चवे, को माण्हू बर्दाश्त कंदो त उनजी माउ खे को माण्हू भूंडड़ चवे, को माण्हू इहो बर्दाश्त कंदो त उनजी माउ खे माण्हू कंजरी चवे, रंडी चवे, इहो को माण्हू बर्दाश्त कोन कंदो। पर इन खां मया वधीक ॻाल्हि, इन खां मया वधीक ॻाल्हि ज़ुबान ते कोन थी अची सघे, मुंहिंजी ज़ुबान कमु कोन थी करे आऊं तव्हांखे ॿुधायां। पर आऊं तव्हांखे एतिरो अर्ज़ु कंदुसि त इहो कादियानी कुतो इहो पंहिंजे किताब में लिखे थो, किताब मूं वटि गुरुद्वारे खलील में लाइब्रेरी में मौजूदु आहे, उहो मूं वटि रखिया आहिनि, मौजूदु आहिनि। ऐं उते छा थो चवे, छा चवे थो उन किताब में? चवे थो, लिखियो आहे न त फातिमा ने मुझे बुलाया, खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा रज़ी अल्लाह ताला अन्हा,
जंहिंजो नालो असीं अदब सां वठूं था, असीं बावजूद थी पोइ नालो वठूं था, पर उनजे बावजूद हज़ार बार पिछो यम दहन ते मुश्को गुलाब हिनोज नामे तो गुफ्तन कमाल बेअदबीस। असीं पंहिंजे हिन वात खे हज़ार भेरा मुश्क सां धूं, अंबर सां धूं, असीं अतरनि सां धूं, पर वरी बि उन्हनि पाक हस्ती जा नाला वठण असांखे जुगाइनि कोन था। असांखे नथो जुगाए असीं उहे नाला पाक पंहिंजी ज़बान ते वठूं। असीं खाऊं था, छा खाऊं था, हलाल आहे या हराम आहे, कहिड़ी शइ खाऊं था, कहिड़ी शयूं असीं वापरायूं था। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, तोखे इहो चए थो, पर उन खां वधीक ॿी वॾी ॻाल्हि आहे। सिंधी में ॻाल्हि करे अबा अॼु त छेड़ो थी वियो हुयो, अॼु त ॻाल्हि जो छेड़ो करे छॾियो हिन। उहो छेड़ो छा थियो आहे, उन में छा था चवनि, उन में ही कादियानी चवे थो त फातिमा ने मुझे बुलाया। हाँ गौर कजो, हिकिड़े लफ़्ज़ ते गौर कजो। ऐं हिकिड़े ते पंहिंजी ॻाल्हि जेका मूं कई आहे, उनजे हिकिड़े लफ़्ज़ जो आऊं धणी आहियां ऐं आऊं सबूत ॾियण जे लाइ आऊं बिल्कुलु पाबंद आहियां। तो आऊं तव्हांखे अर्ज़ु करियां, उहो चवे थो मिर्ज़ा गुलाम अहमद दज्जाल कादियानी, उहो चवे थो त आऊं नबी आहियां, मुंहिंजो एॾे दर्जे वारो नबी आहियां जो हसन ऐं हुसैन पिया त कई मुंहिंजी दामन में पिया आहिनि। अवी जेरे अली अवी नऊज़ बिल्लाह, अवी मोल अली जी खे तवाफ़ था करियो, मोल अली खे तव्हीं पूॼो था। आऊं अली खां वधीक आहियां, कई अली मुंहिंजी दामन में पिया आहिनि, आऊं अली खां वधीक आहियां। अचो मुंहिंजे लाइ करियो, हू अली मरी वियो, ख़तम थी वियो। असीं चवंदा आहियूं त न, उहो अली करम अल्लाह वजहुल करीम, जेको सभिनी मुसलमाननि, सभिनी जेके बि आहिनि मुसलमान, उन्हनि सभिनी मुसलमाननि जो मुर्शिद आहे। वो अली जे लाइ मकतूबात इमाम रब्बानी में हज़रत मुजद्दिद अल-फिसानी लिखनि था त मूंखे आलम अरवाह में मुंहिंजे ॾाॾे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजो मुंहिंजी बांह वठी सोणे अली जे हवाले कई। पोइ अली मूंखे वठी वियो, हुन मूंखे मलकूती शेर कराया, मूंखे हुन जबरूती शेर कराया, पोइ मूंखे अली लाहूती शेर कराए, पोइ मूंखे ज़मीन ते वठी आयो। ज़मीन ते वठी मूंखे अली जे हथां, अली जे दर तां, अली जे हथां मूंखे विलायत मिली। अॼु जेको आऊं वली आहियां त मूंखे अली, मूंखे इहा जेका विलायत मिली आहे, इहा मूंखे विलायत मिली आहे त अली जे हथां मिली आहे। ऐं सोहणो सैयदना अली करम अल्लाह वजहुल करीम, असांजो अक़ीदो इहो आहे अहले सुन्नत व जमात जो त क़यामत ताईं जंहिंखे बि का विलायत मिली सो अली जे दर तां, अली जे हथां मिलंदी। ऐं हीउ लिखे थो कि अली मरी वियो, अली जीअरो आहे, ज़िंदा आहे। उन जे शान में एॾी वॾी बेदबी कई आहे। ऐं अॻियां वरी चवे थो त फातिमा मूंखे सॾु कयो, फातिमा सॾु कयो कि हेॾा अच मिर्ज़ा। मिर्ज़ा चए थो आऊं बि वेझो वियुसि। फिर फातिमा ने मेरा सर अपनी रान पे रखा। हेॾो वॾो उगाड़ो अखर था कराए, हेॾी वॾी बेहयाई बेशर्मी जो इर्तिकाब कयो आहे। चवे थो त फातिमा ने मेरा सर अपनी रान पे रखा और रान पे रख के फिर मुझे कहने लगी, फिर मुझे बोलने लगी कि मिर्जा मैं तुमसे हूं, तुम मुझसे हो। हाणे अंदाज़ो लगायो, हाणे में अंदाज़ो लगायो त खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जी शान में हेॾी वॾी जेको बदकलामी करे, जेको हेॾी खुबासत करे। ऐं असांजा जेके अकाबिरीन, जेके असांजा काइनात जा मालिक आहिनि, सैयद काइनात खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा रज़ी अल्लाह ताला अन्हा, उन जे मथां 100 सिर कुर्बान, 1000 सिर कुर्बान, सॼी काइनात हुन मथां कुर्बान थिए, तब उन जो शान तमामु अञा वॾो आहे, आला आहे, अफ़ज़ल आहे। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, तूं यार होश कर, तूं पाण ॾे ॾिस, जेको खातून जन्नत जे लाइ पाण मुस्लमान आहियूं, रसूलुल्लाह वटि क़यामत ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणी वेंदासूं त या रसूलुल्लाह, हा असीं तुंहिंजा उम्मती आहियूं, असांजी शफ़ाअत बि फरमायो। ही दोज़ख जी बाहि असांजा अमल जेके असांखे वठी वञनि पिया, दोज़ख जी ॿाहिरि वेंदासूं, तूं महिरबानी कर, तूं असांजी शफ़ाअत कर। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असीं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासूं? या रसूलुल्लाह, असीं आहियूं तुंहिंजा उम्मती, पर असीं उहे उम्मती आहियूं जो तुंहिंजी न्याणी जेका खातून जन्नत आहे, उन जी शान में बदकलामी जे कई, असां वरी उन सां संगतूं रखियूं, चायूं पीतियूं पी कारोबार कया। तौबा करियो हिते वही। अॼु आऊं चवां थो कि हिते हिन महफ़िल मां उथण जे टाइम ते हर को माण्हू पंहिंजे दिलि में अंदरि वही
सोचे ऐं पोइ हिते वादो करे, अल्लाह सां वादो करे, रब काइनात सां वादो करे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सां वादो करे हितां उठे त आऊं आज जहिड़ा कादियानी सां को तालुक कोन रखंदुसि, कंहिं क़िस्म जो को समाजी तिजारती तालुकात आऊं कोन रखंदुसि ऐं जेका हुननि जी मसनूआत आहे उहा मसनूआत आऊं इस्तेमालु कोन कंदुसि कंहिं क़िस्म जी। तो आऊं तव्हांखे अर्ज़ु करियां त कादियानी खां 100 को परे भॼो, कादियानी खां 100 को परे भॼो, ईअं परे भॼो, ईअं परे भॼो जो कतन उनके होडा मथा मोह खणी निहारण उहो बि जाइज़ कोन्हे को। आऊं अव्हांखे अर्ज़ु कंदुसि अॼु तव्हां वादो करियो थो, हिकिड़े बि माण्हू जे करे को वादो कयो ऐं उहो वादो उन निभायो त भई यकीन सम्झो, यकीन करियो त अल्लाह तबारक तआला उन खां इहो वादो वरितो, अल्लाह जे हुन वादो कयो आहे, अल्लाह जे हबीब खे गवाह करे हुन वादो कयो आहे त उन माण्हू जा ॿेड़ा ई पार आहिनि जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ऐं नामूस ते जेको माण्हू उथे थो, जेको माण्हू उन जी हिफ़ाज़त करे तो अल्लाह तबारक तआला उन खां राज़ी थिए थो। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, तूं होश करे ॾिस त केतिरे क़दुरु असांजे मथां इहो ॾुखियो थो लॻे त जेको ख़ातून जन्नत खां वधीक ॿियो असां वटि केरु बि कोन्हे को, उन जी शान में जेको बदकलामी करे असीं उन खां परे वञूं ऐं ख़ासि तरीक़े सां बाबा न करियो अलाह असीं शादी आहे ॿार आहे छा करियूं, हाणे साम्हूं असांखे रोज़ गॾिबो आहे, असीं वेंदा आहियूं, हू ईंदो पियो आहे, असां रोज़ हिकिड़े खे गॾु आहियूं, हाणे छोकिरे जी शादी करियां थो गॾी ॻाल्हि ठहे कोन थी, पाड़े में ॾियां थो। पर यादि रखो जेकॾहिं कंहिं बि माण्हू कादियानी खे जेके निकाह थींदो आहे और निकाह जो ख़ुतबो आहे लैस अहब्बु इलल्लाहि मिनन निकाह, निकाह जो ख़ुतबो जेको पढ़बो आहे हीअ जेके तकरीबात थियनि थियूं अल्लाह खे वणंदड़ आहिनि, पर निकाह जी महफ़िल जेका आहे सा सभ खां वधीक अल्लाह खे प्यारी आहे, सभ खां वधीक वणण वारी आहे, पर उन में दुआ, उन में घोट ऐं कुंवार जो ईजाब क़बूल थिए थो, ॿिया माण्हू जेके महिमान वञनि था उन्हनि जूं बि जेके दुआऊं घुरनि था उहे बि क़बूल थियनि थियूं, उहे बि क़बूल थियनि थियूं, पर शर्त इहो आहे त उन महफ़िल में कादियानी बि वेठल न हुजे। जेकॾहिं कादियानी बि वेठल आहे त उते अल्लाह जो रहमतूं कोन वसंदियूं, उते अल्लाह जो गज़ब किरंदो आहे। जेकॾहिं को माण्हू चाहे त आज़मूदो करे ॾिसे, कादियानी छोरी खे परणाए घर वठी अचे, 6 महीना वॾी ॻाल्हि आहे, 2 महीने जे अंदरि उथंदी, सोहरे जी ॾाढ़ी पटींदी, पादर हणंदी, कावड़ जी भॼी हली वेंदी हली। तो आऊं तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा कादियानियुनि खां परे भॼो, हुनजी मसनूआत ॿियूं बि काफ़ी आहिनि, पर शीज़ान जेको आहे उहो तमामु घणो हले थो, इहो कादियानियुनि जो आहे। शीज़ान जो बाइकाट करियो, कादियानियुनि जी जेके मसनूआत आहिनि उन खां करियो, ऐं जेके माण्हू ॿनियूं ॾियो वेठा आहिनि उन्हनि खे मक़ादनि ते सभु पंहिंजा एग्रीमेंट कैंसिल कराए छॾियो, कंहिं बि क़िस्म जो को उन सां लेन देन न रखो। हा जेके अव्हांजे पाड़े में कोई हिंदू आहे, सेठ आहे, उन सां बि कारोबार करे सघो था, झलमल कोन्हे को, बिल्कुलु करे सघो था, पर कादियानी सां कंहिं क़िस्म जो कारोबार धंधो नथा करे सघो। ओ मुंहिंजा मुस्लमान भाउ, अल्लाह तबारक तआला तोखे, असांखे, मूंखे, सॼी दुनिया जे मुस्लमाननि खे सिराते मुस्तक़ीम अता फरमाए ऐं अक़्ल सलीम अता फरमाए, असां पंहिंजे दोस्त खे, दुश्मन खे असीं सुञाणे सघूं। ऐं आऊं हेॾे वॾो इज्तिमा आहे, इन में तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त बाबा निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ो, अबे अमा जी फरमा बरदारी करियो। हिन दौर में जेको माण्हू इहे 2 कम करे थो, यानी अबे अमा जो फरमा बरदार आहे, अबे अमा जो फरमा बरदार आहे ऐं निमाज़ 5 वक़्त पढ़े थो पाबंदी सां, उहो अल्लाह जो वली आहे। बुक खणी मथे जेकॾहिं दुआ जॾहिं बि घुरंदो अल्लाह हुनजा बुक रद्द कोन कंदो। मक्को शरीफ़ फतेह थियो आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वञनि पिया बैतुल्लाह शरीफ़ ॾांहुं, उते अंदरि वञनि पिया त हिकिड़ो असाबी सॻोरो हो ते सिफ़ूं डोड़ कई अॻिते, पाण कई महिल फरमायो बीहो हिते, बीठो, छो डोड़े असांखे अॻु में? या रसूलुल्लाह मुंहिंजी बासुनी बासियल हुई, मुंहिंजी बास बासियल हुई, त जॾहिं मक्को फतेह थींदो ऐं तव्हां ईंदा बैतुल्लाह शरीफ़ ॾांहुं त आऊं सभिनी सहाबा किराम खां अॻु में डोड़ी बैतुल्लाह शरीफ़ जे दरवाज़े जी चाउठ खे वञी चुमी ॾींदुसि त उन रहमतुल आलमीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पुछो, उन खां उन सहाबी खां पुछो त तुंहिंजी मां हयाती आहे? हुन चयो हा या रसूलल्लाह मुंहिंजी मां हयाती आहे। पाण करीम फरमायो त बैतुल्लाह शरीफ़ जे दरवाज़े खे जी चाउठ खे चुमी ॾियण खां मां जा पेर चुमण में वधीक सवाब, वञ वापसि वञ मां जा पेर विझो, रवानो करे छॾियो उन्हनि खे। ऐं इहो पाण करीम फरमायो आहे त अबे अमाला जेको माण्हू को मुस्कुराए निहारे थो, अबे अमाला को माण्हू जेकॾहिं मुस्कुराए
निहारे थो तो उन हिकिड़ी मुस्कुराहट जे एवज़ अल्लाह साईं उनखे क़बूल हज जो सवाब अता फरमाए। सहाबा किराम क्यों या रसूल अल्लाह के को डी में बदफा मुर्की मुश्की अबे अमर निहारे पर बिन हज जो सवाब मिले तो या रसूल को 3 दफा मुर्की मुश्की निहारे पर तो जिन हज जो सवाब मिले तो जने गाने जो डन के आयो के सहाबी अर्ज को या रसूल अल्लाह के डी में असी 3 दफा को मानो अबे अमर मुस्कुराए निहारे मुश्की मुर्की निहारे त पान करीम फरमायो तो डी में जके 2 दफा तो ठयो पर तवी जके डी में 100 दफा मुर्की मुश्की अबे अमर निहारी दो तो तवा के 100 कबूल हजन जो सवाब मिलंदो ऐं हज हिकड़ो कबूल पइजी वियो तो उन जे मथां दोज़ख जी बाहि हराम थी वञे। ओ मुसलमान नौजवान पंहिंजे मथां दोज़ख जी बाहि खे हराम कर उथी अॼु वादो कर हितां उथी त निमाज़ 5 वक़्त पढ़ंदे ऐं अबे अमा जा पेर चुमंदे अबे अमा जा आलियूं न्याज़ियूं कंदे निवड़त कंदे ऐं अबे अमा सां हुस्न सुलूक कंदे। ओ मुसलमान ओ नौजवान तूं ई करे त ॾिस दुआ घुर ॾिस त तुंहिंजी दुआ कीअं थी रंग आहे किथे वञण जी ज़रूरत कोन्हे को निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ो अबे अमा जा पेर चुमो उन्हनि खे ख़ुशि रखो पोइ जे घर वेठे तव्हीं दुआऊं घुरो असां लाइ घुरो मुल्क मिलत लाइ घुरो आलम इस्लाम लाइ दुआऊं घुरो ईअं न सम्झो त निंदे जे शहर में जे ॻोठ में हिते जी दुआ कबूल कोन पवंदी न बाबा न अल्लाह साईं हर हंधि हाज़िर आहे नाज़िर आहे हमेशह हमेशह ॾिसण वारो ऐं हमेशह हमेशह हिकु जहिड़ो ॿुधण वारो आहे उन रब काइनात के अॻियां वादो करे हितां उथो अॼु असांखां अॼु खां पोइ असीं निमाज़ 5 वक़्त पाबंदी सां पढ़ंदासूं ऐं असां अबे अमाला सां हुस्न सुलूक कंदासूं इंशाअल्लाह ताला। इहो वादो करे जे वादो इहो पारियो त सम्झो ईअं त उनखे रसूलुल्लाह बि राज़ी आहे त हुनखां अल्लाह बि राज़ी आहे। अल्लाह साईं मूंखे अव्हां खे सिरात मुस्तक़ीम अता फरमाए ऐं हीउ जेको अॼोको प्रोग्राम थियो हेॾो वॾो भलो बहितरीन क़िस्म जो माण्हू अहिड़े सी में विल में बि माण्हू वीचारा वेठा आहिनि आया आहिनि। अल्लाह पाक अव्हां जो अचणु बाबा अव्हां जो अचणु जेको हिते आहे न अव्हां इहो अजायो कोन वियो आहे तव्हांखे इन जो ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं माण्हू मरंदो आहे गोरो जे हशर में वेंदो उते ख़बर पवंदी त असां हिकिड़ी नात जेका महबूबनि जो मीलाद ॿुधोसीं महबूबनि जो ज़िक्र थियो उहो असां वही ॿुधो त हीअ उन जे एवज़ में असांखे जेके नेकियूं ऐं बरकतूं ऐं रहमतूं मिलंदियूं कंहिंखे अंदाज़ो ई कोन्हे को। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।